अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्हड़। ख़बर शामिल कयूं था नवाब शाह अब्दुल सलाम लहरी जी। सिंध में लॉकडाउन खां पोइ ग़रीब तबिको फाका कशीअ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर, त उते वरी चूंडियल नुमाइंदनि पारां सार न लहण ख़िलाफ़ आवाम एहतजाज करण ते मजबूर। उन हवाले सां UC नंबर 6 वार्ड नंबर 26 जा रहवासी खुर्शीद कॉलोनी, बाबू रियाज़ कॉलोनी ऐं ॿियनि जा रहवासी चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़िले इंतज़ामिया तरफ़ां सार न लहण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते रहवासी मुमताज़ राजपूत, ईदन ख़ासि कली, अब्बास बुर्दी, मुस्तफ़ा माछी, अरबाब लुनई ॿियनि मीडिया ॾो दाईंदे चयो त असां मज़दूर तबिको आहियूं, गुज़िरियल 2 हफ़्तनि खां घरनि ताईं महदूद आहियूं। असांजी कंहिं चूंडियल नुमाइंदे तोड़े कंहिं बि सार न लधी आहे। असांजा मासूम बचड़ा बुख ते लंघण काटे रहिया आहिनि, पर अञा ताईं को बि लड़ी न आयो आहे। नई वरी असांजी मदद कई वई आहे। हिननि आला इख़्तियारनि समेत चूंडियल नुमाइंदनि खां अपील कई आहे त असांजी मदद न कई वई त मजबूरन सां रोडनि ते निकिरंदासीं, पोइ भली असां ते केस दाख़िल थियनि या वरी गोलियूं हयूं वञनि। असां पंहिंजे बचनि खे बुखियो नथा ॾिसी सघूं। गरीब माण्हू आहियूं, मज़दूरी कंदा आहियूं, सुबुह जो कंदा आहियूं, शाम जो खाईंदा आहियूं। बच्चा असांजा नंढड़ा बुख ते वेठा आहिनि। 15 ॾींहं थिया आहिनि। हिते जेको बि राशन मिले थो सभु को पंहिंजी पार्टी वारनि खे ॾिए थो, कंहिं बि ग़रीब खे कोन था ॾियनि। महिरबानी करे अपील था कयूं त ग़रीबनि जी सार लही वञे, न त मजबूर थी माण्हू ख़ुदकशी करण जे लाइ तयारु थी वेंदा। बच्चा बुख ते छॾे केर बि कोन वेहण तयारु आहे। खुर्शीद कॉलोनी राशि असां मज़दूर माण्हू सुबुह जो वेंदा आहियूं मज़दूरी ते, शाम जो वेंदा आहियूं, तॾहिं राशन वठी बचनि खे खाराईंदा आहियूं। 15 ॾींहं थी विया आहिनि, असांखे का शइ कोन्हे, घर खां ॿाहिरि निकिरणु पुलिस वारा कोन था छॾीनि। बीमारी में बच्चा असांखे कंहिंखे बुखार, कंहिंखे पेट में सूर, स्टोरनि ते कोन था छॾीनि। असां छा कयूं? असांखे को राशन जो पाप कोन मिलियो आहे। जेको अचे नालो लिखियो थो वञे, बाबा घर वेठे पुॼाईंदासीं। अॼु ॾींहं ते असांखे केरु लड़ियो ई कोन्हे, लिखायो आहे को लड़ियो कोन्हे, त को इंसान आहिनि जा हिते जानवर रहनि था। कलंदरी ही जेके पाड़े वारा ग़रीब मिसकीन आहिनि, हिन महिल ताईं कोई बि न को MPA न को MNA कोई बि असां ग़रीबनि खां कोई बि पुछा करण न आयो आहे। 15 ॾींहं थी विया आहिनि लॉकडाउन खे। ही ग़रीब मिसकीन जेके आहिनि, असांजा मज़लूम जेके ग़रीब पोरे ते जेके पोरियो करे, मां पाण बि मज़दूर आहियां, मिस्त्री आहियां, मिस्त्राब जो कमु कंदो आहियां, ठीका वग़ैरह खणंदो आहियां। ख़ुदा जे तरफ़ां इनखे ख़ुदा ताला कुर्सी ॾिनी आहे, हिन वक़्तु हाकिम आहिनि मुल्क जा, ख़ुदा उन्हनि खे नवाज़ियो आहे। इहे जे अगरि ग़रीबनि ते नवाज़िश न कंदा, नवाज़िश करम न कंदा त पोइ केरु कंदो अची? नहीं मिला अभी तक, इस पूरी गली में किसी को कुछ नहीं मिला। सब बेरोजगार बैठे हैं आज 15 दिन से, लेकिन खाने के लिए घर पे परेशानी इतनी हो रही है कि बिल्कुल राशन किसी ने नहीं दिया। फोटो कापियाँ लेकर गए हैं, जमा किए, पता नहीं क्या बोले कैंसिल हो गए। राशन का ही मसला है भाई, परेशानी बहुत है, कारोबार बंद पड़े हैं और यहाँ पर तो कोई अभी तक कुछ भी नहीं हमारे मिले में, ना कोई राशन वाला ना कोई पैसे वाला, कुछ भी नहीं मिला हम लोगों को। अल्लाह के आसरे में बैठे हैं। तो थोड़ा बहुत कारोबार था वो कर लेते थे, वो भी बंद पड़ा। अच्छा, इस वजह से बहुत परेशानी है। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।